फाइनली अलीम शाह साहब साईं असांखे विक्टोरिया शरीफ घुराए रहियो। जी भुट्टो वेलकम टू विक्टोरिया। हितां सॼो विक्टोरिया शहर नज़र ईंदो आहे। भुट्टो साहब अॼु असां वटि अमेरिका मां आयो आहे। हींअर भुट्टे साहब खे असीं पंहिंजी पार्लियामेंट ब्रिटिश कोलंबिया जी वठी था हलूं। उतां खां वांदा थी करे पोइ भुट्टे साहब खे असीं एम्प्रेस होटल में असां पोयां गवर्नमेंट स्ट्रीट ते वठी हलंदासीं, शॉपिंग कराईंदासीं, सोवेनियर्स वठी ईंदासीं। गिफ्ट हाँ बाबा गिफ्ट हाँ। सनम सोपारी वठी दे हिक वारी वेख मेरा भरा ए टेस्ला खड़ी है एलोन मस्क दी ओ पिछू टांगा देख। अलीम शाह जो महिरबानियूं हिन बारिश विक्टोरिया शरीफ हिन मौसम में गर्मा गर्म इंटरफेथ चैपल। अच्छा इन में मतलब हिकिड़ो ॾींहुं असांखे ॾींदा आहिनि मुस्लमाननि खे। वैसे असां पंहिंजी निमाज़ वग़ैरह केॾी महिल वञी पढ़ी सघूं था। वॾी लाइब्रेरी आहे, हिते असां पंहिंजा सबक़ पढ़िया आहिनि इंजीनियरिंग जा। डेली 2017 अरिड़हं नॉलेज हुजे भाई, कहिड़ी ख़बर सुभाणे तव्हांजा बचड़ा हिते अचनि पढ़ण, उन्हनि खे एटलीस्ट इंफॉर्मेशन त हुजे न। हा यार, अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव। असांजी पोइ वीडियो में तव्हां ॾिठो जीअं ख़ैर सां असां फेरी ते पहुची वियासीं। हाणे हे विक्टोरिया में जीअं ई ॿाहिरि निकिता आहियूं टर्मिनल खां, फॉल जो सीज़न आहे, इन करे रंग बिरंगी वणनि जा कलर आहिनि ऐं बारिश असांखे वेलकम कयो, रब जी रहमत। ॿाहिरां कुझु अहिड़ा आहिनि। हे साईं असां वांगुरु फेरी ते आयूं आहिनि, सवारियूं कुल अचनि थियूं पियूं। असांजे पोयों तक़रीबन 200 गाॾी साईं हिन फेरी में लोड करनि था। ऐं हे साईं रंग अथव विक्टोरिया जा। काफ़ी दोस्त हिते बि सिंधी रहंदा आहिनि काफ़ी साईं। तव्हांजो बि को दोस्त को मिट माइट रहंदो हूंदो त विक्टोरिया शरीफ उनखे ॾेखारींदो। तव्हां बि ॾिसो, जेके हिते रहंदा उन्हनि खे त ख़बर आहे, पर उन्हनि जे दोस्तनि खे जेके उते आहिनि उन्हनि खे तव्हां ॾेखारे ॿुधाए था सघो त हे ॾिस तुंहिंजो फलाणो दोस्त या माइट विक्टोरिया में रहंदो आहे, उहो कीअं आहे, उहो ज़फर भुट्टो असांखे घुमाए चुको आहे। साईं वीडियो ठाहिण जो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त तव्हांखे इंफॉर्मेशन शेयर करणु। मे बि सुभाणे तव्हांजा बच्चा हिते विक्टोरिया में अची था सघनि त उन्हनि खे ख़बर हुजे त हिते दुनिया जहान पाणी कीअं आहे, छा सीन आहे, काॾे वञिणो आहे, कीअं थींदो आहे, या दुनिया रब जी कुदरत ॾिसो त केॾी सुहिणी ख़ूबसूरत ऐं मज़ेदार आहे। नॉलेज हुजे भाई, कहिड़ी ख़बर सुभाणे तव्हांजा बचड़ा हिते अचनि पढ़ण, उन्हनि खे एटलीस्ट इंफॉर्मेशन त हुजे न। हा यार, निकिरंदा आहियूं ॿेड़ी खां पोइ हीअं थींदो आहे, हे वण हूंदा आहिनि, हेॾे वेबो आहे, पोइ ईअं लॻंदो आहे त अॻे असां हिते आया हुआसीं। तव्हां जॾहिं पहिरियों दफ़ो ईंदा आहियो न, कंहिंजी वीडियो ॾिठल हुजे, तव्हांखे ईअं लॻंदो आहे हिते आया हुआसीं। ऐं विक्टोरिया में ॾिसो हे फ्लैट फॉर रेंट अपार्टमेंट नवां ठहिया आहिनि। तक़रीबन साईं कैनेडा अमेरिका साॻियो आहे, पर अमेरिका आहे, थोरो अपग्रेडेड आहे। शयूं सिस्टमेटिक वधीक मां ॾिठियूं अथमि एज़ कंपेयर टू कैनेडा। वञूं था सैयद अलीम शाह साहब जे दोस्त सां मिलंदासीं, विक्टोरिया खे थोरो एक्सप्लोर कंदासीं। हे साईं रंग अथव, हा ॾिसो न, पाकिस्तान वांगुरु साइन बोर्ड लाइन में हल त सही साईं। हिन पासे ॾों बि अमेरिका में इहे शयूं न आहिनि। हे ॾिसो था साइन बोर्ड, इहे पाण वारी अमेरिका ॾे न आहिनि, हिते कैनेडा में इहो जाम आहे। मां होॾे बि ॾिठो हुअमि वैनकूवर ॾे, हाणे विक्टोरिया में आयो आहियां। हिते बि रोड जा ॿई पासा भरिया पिया आहिनि। बाग़ात साईं, बाग़ात बाग़, वाह इहो साईं ॾिसूं था, मोट ते ॾिसूं था। हेरिटेज एकड़ में साईं कैनबेरी रसबेरी जा बाग़ हुया, फसल हुया, यानी रंग इहे रंग ई त अक्टूबर में ॾिसण आयो आहियां कैनेडा। प्यारा लॻंदा आहिनि साईं, वाह बढ़िया। ऐं मज़े जी ॻाल्हि ॾिसो, भितियूं न आहिनि, वलनि खे साईं अहिड़े तर्ज़ ते कटे ठाहियो अथऊं, भितियूं थी वियूं आहिनि मथे, उन्हनि खे कटे छॾियो आहे। चोरी चकारी न आहे, भउ भोलो न आहे। जीअं हेॾो ॾिसो मकई बीठी आहे, को भउ भोलो न आहे, बसि वण बीठा आहिनि। मकई जो साईं सिल्वर रन 1926 भे 100 साल पुराणो फार्म मकई जो। वाह सुभान अल्लाह, मुंहिंजा मालिक तुंहिंजा रंग कुदरत जा, वाह वाह सुभान अल्लाह, केॾी ख़ूबसूरत आहे मुंहिंजे मालिक जी दुनिया। हे ॾिसो साईं पंप विक्टोरिया में कीअं आहिनि, कैनेडा में वांगुरु ई आहिनि। बाक़ी हिते कैनेडा में साईं पब्लिक ट्रांसपोर्ट तमामु सुठी अथनि। पंहिंजी गाॾी हुजे न हुजे, बस ते घुमंदो वरितो, ट्रेन ते घुमंदो वरितो, इहा पब्लिक ट्रांसपोर्ट हिन जी सुठी आहे। हे साईं ख़ूबसूरत नज़ारा, ब्रिटिश कोलंबिया कैनेडा, घर बर ॾाढो ख़ूबसूरत।
ॾाढो प्यारो साईं लॻे थो जज़ीरो आहे जो कुंड आहे साईं ऐं रब जी कुदरत आहे साईं तमामु बहितरीनु विक्टोरिया शरीफ दुकान कीअं आहिनि हीअं मार्केटियूं वग़ैरह तव्हांखे ॾेखारियूं आहिनि घर छिक छिक लाथी वेठा आहियूं साईं असां बि हिते ई साईं ॿार खेॾनि था वीकेंड अंबड़ियूं अपा वठी आया आहिनि पंहिंजे बचड़नि खे पार्क ते खेॾाइण जे लाइ ऐं असां पंहिंजे दोस्त ॾे हलीम शाह साहिब खे साईं हे अथव उहो हलीम शाह जंहिं असांखे पंधु करायो आहे विक्टोरिया शरीफ जियो जुग जुग जियो जिए भुट्टो हमारे साथ अभी पावरफुल शख्सियत भुट्टो बैठा है भुट्टो हमारे साथ है भुट्टो देखिए जिंदा है जावेद है ये हमारे साथ बैठा है जिए भुट्टो जीअं मां तव्हां दोस्तनि खे चवां पियो साईं हिन शख़्सियत खे जेके बि दोस्त सुञाणींदा आहियो है ना हे कहिड़े शहर में रहंदो आहे उन जा रंग तव्हांखे ॾेखारिया हूंदा पिया साईं हे आहे विक्टोरिया हिया भगवान अलीम शाह हाणे ॿुधाए हलीम शाह छा छा आहे साईं भुट्टो साहब अॼु असां वटि अमेरिका मां आयो आहे बसि सिर्फ़ु मौसम बेवफ़ा थी वियो आहे वरना असांजो शहर ॾाढो ख़ूबसूरत आहे हींअर भुट्टे साहब खे असीं पंहिंजी पार्लियामेंट ब्रिटिश कोलंबिया जी वठी था हलूं ऐं उतां खां वांदा थी करे पोइ भुट्टे साहब खे असीं एम्प्रेस होटल में माना ऐं अमेरिकानो काफ़ी पियारींदासीं ऐं हुन खां पोइ भुट्टे साहब खे असां पोयां गवर्नमेंट स्ट्रीट ते वठी हलंदासीं शॉपिंग कराईंदासीं सोवेनियर्स वठी ईंदासीं गिफ्ट हाँ बाबा गिफ्ट हाँ मज़ाक ॻाल्हि थोड़ी आहे माना भगवान का प्रसाद आयो तो लेके जाओगे ना नहीं इहो अथव हलीम शाह साहब जियो जियो जिंदा हो जाओगे घूमो फिरो मर जाओगे एक दिन साईं ही क्लिपर फेरी आहे ठीकु आहे ऐं ही क्लिपर जेका आहे हितां खां वेंदी आहे सिधो सियाटल अमेरिका सिधो हितां चढ़ंदी आहे 5 बजे वेंदी 7:30 बजे माना तव्हांखे छॾींदी आहे अमेरिका सियाटल ऐं विक्टोरिया जे विच में ही तमामु घणी हलंदी आहे ॿी हिकिड़ी परियां ईंदी आहे कोहू फेरी हुते बीहंदी आहे उहो पोर्ट्स एंजलिस असां वटि साम्हूं आहे जीअं चवंदा आहिनि बाबा भिटशा हैदराबाद खां 40-45 किलोमीटर परे आहे तीअं अमेरिका जो पोर्ट्स एंजलिस जेको विक्टोरिया खां उहो 40-50 किलोमीटर ईअं समुंड आहे तव्हांखे वठी था हलूं दीदार करायूं था वॾे पैमाने मतिलबु ऑन लार्ज स्केल इंग्लिश में सम्झो कयो हलीम शाह जूं महिरबानियूं हिन बारिश विक्टोरिया शरीफ हिन मौसम में गर्मा गर्म जलेबियूं धन्य हो आपका जी हलीम शाह साहब प्रभु क्षमा कीजिएगा धन्य हो बड़ी 5 लैंग्वेजेस मुझे बात करनी पड़ी जलेबी को पंजाबी हरियाणवी उनके बाद मैंने हिंदी शुद्ध हिंदी संस्कृत और फिर अंग्रेजी में बात करके ये जलेबियां मैंने खास किचन से मंगवाई हैं इहो हलीम शाह साहब तव्हां ही करे था सघो साईं असां बस ये तो बस अल्लाह का करम है बंदा आज से मुर्शिद की दुआ है आपकी मोहब्बत दूध पत्ती चाय ऐं गर्मा गर्म जलेबियूं अभी नोश फरमाइए फिर और भी सफर आगे है वाह वाह हाँ मैं मुंहिंजा छोड़िया भिरा असां करूं न त असां माण्हू अहिड़े आहियूं की ए टेस्ला और टांगा आंदा पे इन ॾूढां विच को फ़र्क़ु कोन्हे ॾेख वड़ा टांगा टेस्ला करूं सोना पिया लॻंदा आहे हिकु वारी वेख मेरा भिरा ए टेस्ला खड़ी है एलोन मस्क दी ओ पिछू टांगा ॾेख टांगा टेस्ला करूं सोना पिया लॻंदा आहे इहे ॾींहं असांजे विक्टोरिया जो बगी जियो करीस जीअं भुट्टो पासे में वेठो आहे हींअर बाबा साईं असांखे हलीम शाह साहब हिकिड़ी चोटी जबल ते वठी आयो आहे जी शाह साहब छा ॿुधायो पिया हे त बारिश हले थी आहे माउंट टोलमी सही हितां सॼो विक्टोरिया शहर नज़र ईंदो आहे साम्हूं अमेरिका आहे बिल्कुलु 30-40 किलोमीटर उहो उन खां पोइ मथे लैंगफर्ड आहे ऐं अप आइलैंड ते असां वेंदासीं 7 कलाकनि जी ड्राइव आहे बिल्कुलु आइलैंड ख़तमु थींदो परियां अगरि असां पंध में निकिरंदासीं सुबुह जो शाम जो चाइना हे साईं छा हे रसबेरीज़ आहिनि छा आहिनि असां वटि रेस्पेरीज़ ऐं मतिलबु असां वटि झंगलनि में इहे सभु शयूं आम आहिनि हिते हा न हू कान हिते इहे सभु शयूं आम आहिनि हीअ भले सुठी हिकिड़ी पॉइंट आहे शाम जो दर्शनीय तमामु बहितरीनु ऐं थैंक यू फॉर कमिंग तव्हां ॿुधायो आफ्टर सो लॉन्ग आफ्टर 3 इयर्स भुट्टो फाइनली असां वटि विक्टोरिया में असांजो महिमान थियो आहे ऐं भुट्टे रब जी रहमत वसे थी पई साईं वॾी महिरबानी आहे विक्टोरिया शरीफ में मींहुं 22 ॾींहं हूंदो आहे सियारे में 20 खां 22 ॾींहं हिते मींहुं पवंदो ई पवंदो आहे सही एतिरी बर्फ़ कान पवंदी आहे बर्फ़ हिते साल में असां वटि फेबरवरी में हिकिड़ो दफ़ो हिकिड़ो मार्च में हिकिड़ो दफ़ो डिसंबर में ईअं 3-4 दफ़ा ईअं पवंदी उहो हिकिड़े 2 ॾींहं लाइ ख़तमु बाक़ी ॿिए पासे हेॾा ईअं उतर वेंदा आहिनि ईअं सिंध जो ईअं गर्मी हूंदी आहे हितां ॿिए पासे कहिड़ा उतर वेंदी आहे रुॻो बर्फ़ ई बर्फ़ बर्फ़े गप्पे बर्फ़े हिते रुॻो बरसाते वाह साईं वाह हे साईं विक्टोरिया जो डाउन टाउन तव्हांजे साम्हूं ऐं विक्टोरिया शहर
पावरफुल पीपल कम फ्रॉम पावरफुल प्लेसेस। जी अलीम शाह साहब, हे तव्हां असांखे किथे साईं, वठी ही आया? असांजी दानिशगाह आहे, यूनिवर्सिटी ऑफ विक्टोरिया। ही नओं हॉस्टल ठहियो आहे हाणे ऐं असां तव्हांखे पंहिंजी दानिशगाह वठी आया आहियूं। दानिशगाह जी हेॾां ही लाइब्रेरी आहे ऐं वाह, जो वाह। बरसाति न हुजे हा त तव्हांखे बाक़ाइदे सां पंहिंजी ही लाइब्रेरी आहे साम्हूं, अच्छा, वॾी लाइब्रेरी आहे। हिते असां पंहिंजा सबक पढ़िया आहिनि इंजीनियरिंग जा। वाह, वाह। डेली 2017 अरिड़हं 19 जा साल असांजा पंहिंजा लाइब्रेरी में गुज़रिया आहिनि। सुठो वक़्तु गुज़रियो, इंजीनियरिंग डिग्री हितां मिली। ऐं वाह वाह। ऐं ही ॿियूं बिल्डिंग्स आहिनि, हिते असांजा क्लासिस थींदा हुआ साइबर सिक्योरिटी जा। ऐं पार्किंग लॉट्स आहिनि, इहे जॻह तव्हां ॾिसो पिया आहे। मतिलबु यूनिवर्सिटी विक्टोरिया हिकिड़ी ईअं यूनिवर्सिटी आहे, हिकिड़ी ॿाहिरां खां रोड आहे गोल गोल रिंग रोड मशहूरु, हिनखे यूविक चवंदा आहिनि। ही कैनेडा में टॉप 1 या टॉप 2 यूनिवर्सिटी आहे इन्वायरमेंटल साइंसिस में। क्लाइमेट, क्लाइमेट एनवायरमेंटल में कंप्रीहेंसिव यूनिवर्सिटी में ही कैनेडा में सेकंड नंबर ते ईंदी आहे। इलाही रिसर्च जेका आहे इकोलॉजी, वाटर, तमामु बहितरीन। हे कहिड़ो डिपार्टमेंट हे आहे? नओं ठहियो आहे। ही मुंहिंजे ख्याल में आर्ट्स फैकल्टी आहे असांजी, अच्छा, मल्टीमीडिया ऐं आर्ट्स फैकल्टी आहे। असांजी सिंध यूनिवर्सिटी त दुआ घुरदा आहियूं, चवंदा आहियूं दरगाह आहे। हिते न आहे छा ईअं को कॉन्सेप्ट? हिते चारों तरफ़ दरगाह आहे। हिते अॼु त मींहुं आहे, त सैटरडे आहे, अञा बंदि यूनिवर्सिटी ईअं आहे असांजी। खूबसूरत रंग, खूबसूरत मुंह वांगुरु, बिल्कुलु यंग ब्यूटीफुल ख़ूबसूरत ख़ूबसूरत बिल्कुलु। त ईअं तव्हांखे वठी था हलूं मस्जिद शरीफ़ आहे, मस्जिद सगोरी। वाह वाह। असांजे मस्जिद बि आहे। अच्छा, यूनिवर्सिटी में? हाओ गाना ईअं असीं मुस्लमान आहियूं, अहले किताब आहियूं। हीअ असांजी पार्किंग लॉट आहे, ठीकु आहे। असांखे मस्जिद वठी आया आहियूं हींअर। मस्जिद सही आहे, इंटरफेथ चैपल। अच्छा, हिन में मतिलबु हिकिड़ो ॾींहुं असांखे ॾींदा आहिनि मुस्लमाननि खे, वैसे असां पंहिंजी निमाज़ वग़ैरह केॾी महिल वञी पढ़ी सघूं था। इहो आहे इंटरफेथ चैपल। हेॾे ई जेको आहे सो अलीम शाह हिन जॻह ते वठी आयो आहे। जी अलीम शाह साहब, छा आहे भला हिन? हिन जो नालो आहे भगवान टेरी फॉक्स। अच्छा, टेरी फॉक्स हिकिड़ो नौजवान हुयो ऐं जेको आहे सो हिनखे नंढी उमिरि में इहो कैंसर थियो टांसू ऐं टंग में। अच्छा, हुन चयो त हाणे ऐं सॼे कैनेडा खे रन करे कंप्लीट कंदुसि, वॉक माना रनिंग कई। अच्छा, ऐं पोइ हुन जेको आहे सो उन ज़माने में ठीकु ठाक केतिरा $1 मिलियन कलेक्ट कया। ऐं टेरी फॉक्स ऑर्गेनाइज़ेशन हली जेका कैंसर, ॿारनि खे जेका कैंसर थिए थी जी जी, उनजो इलाजु थिए थो। त वॾी शख़्सियत आहे कैनेडा जी, कैनेडा जे पासपोर्ट में हिन जो नालो आहे, तमामु मशहूरु आहे। कैनेडा जे हर ॿार खे हिन जे बारे में पढ़ायो वेंदो आहे ऐं हर ॿार पंहिंजे स्कूल जी जेका मतिलबु पेरेंट्स वग़ैरह ख़र्ची ॾींदा आहिनि। साल में हिकिड़ो दफ़ो असीं पंहिंजे ॿारनि खे ॾींदा आहियूं, उहे जमा कराईंदा आहिनि हिन ऑर्गेनाइज़ेशन में। त भाउ टेरी फॉक्स जो नौजवान जो सुठो कमु कयो। भगवान टेरी फॉक्स जे वॾी शख़्सियत आहे। इनका फैज़ हम सबको चाहिए। अहिड़ा माण्हू ॾिसो था, इन टंग भगल में बि हू सॼी कैनेडा खे रन करे क्रॉस कयो हुन। ऐं जेको आहे सो मतिलबु हुन इहा फंडिंग जमा कई। ऐं ॾिसो इहे मिसालूं बसि। हीअ जेको समुंड ताईं ख़तमु पियो थिए न, ॾिसणु कोन थो अचे। हिन समुंड हितां 40 किलोमीटर पोर्ट एंजलिस शहर आहे, वॉशिंगटन जेका रियासत आहे, और बसि हीअ समुंड 40 किलोमीटर ते ख़तमु न वञे अॻियां वॉशिंगटन जेका रियासत आहे उहा अमेरिका जी शुरू। हाँ, हीअ फेरी बि त मिक्स अचे पई न, कंहिं महिल हुनजे बॉर्डर में वञे पई। हा उहा असां वटि जेको आहे सो अमेरिका हितां थोरी लॻंदी आहे। त हा बिल्कुलु, हा अमेरिका में। और हुते आहे पॉइंट्स रॉबर्ट अमेरिका जो नंढिड़ो हिकिड़ो हिसो आहे जेको कैनेडा में आहे। कैनेडा में बिल्कुलु बिल्कुलु। असां मुंहिंजो वर्क परमिट उतां वरितो इन बॉर्डर सां। वाह, वियासीं डिग्री पूरी करे। चइबा कीअं आहियो? मूं चयो भाउ, चइबा कहिड़ा आहियो? मुंहिंजो पंहिंजा आहियूं। इहो माना इंग्लिश में पुछियईं। चया अच्छा पंहिंजा आहियो, कीअं अचणु थियो? मुंहिंजो वर्क परमिट वठणु आया आहियूं लीगली, डिग्री कंप्लीट कई आहे। अच्छा हा, वर्क परमिट तव्हांखे ॾींदासीं, वियो। नालो छा अथई? नालो बाबा इहो ई सैयद अब्दुल अलीम शाह। हाँ छोकिरा होशियारु आहीं, इंजीनियरिंग पढ़िया आहियूं, मश्किरी आहे, इलेक्ट्रिकल कंप्यूटर इंजीनियरिंग पढ़िया आहियूं। हीअ रिसर्च छा में कई? मुंहिंजो मशीन लर्निंग में कई हुयमि, मेलिशियस URL डिटेक्शन। हा वॾो कमु थो कयो आहे। पोइ भला आऊं हीअ नौकिरी छॾे तुआरी वठां, जल्दी हिन में सॼी ज़िंदगी बॉर्डर ते बीह सड़ी वेंदे। अच असां वारे पासे